मुझा अजीज मुसलमान भाइरो दोस्तों, जमियत तुलबा इस्लाम जा सरगरम नौजवानो, अल्लाह पाक जे फजल करम सां अल्लाह पाक तव्हां असांखे जेका शागिर्द वारी तंज़ीम ॾिनी आहे उहा तंज़ीम का मामूली तंज़ीम कोन्हे। ही असांजी जमियत तुलबा इस्लाम जी तंज़ीम, शागिर्दनि जी तंज़ीम, नौजवाननि जी तंज़ीम, ही बुज़ुर्गनि जी तंज़ीम आहे, असांजे वॾनि जी तंज़ीम आहे। जीअं तव्हांखे साईं अब्दुल सलाम सिद्दीकी साहब ॻाल्हि पियो करे, ही मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जी तंज़ीम आहे, ही शेखुल हिंद जी तंज़ीम आहे, हे शहीद डॉक्टर अल्लामा खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह जी तंज़ीम आहे। सो ही तंज़ीम का मामूली तंज़ीम कोन्हे। हमेशा इनकलाब नौजवाननि खां ईंदो आहे, इनकलाब जा मरकज़ नौजवान ई आहिनि, इंशाअल्लाह इनकलाब नौजवान ई आणींदा। सो जमियत तुलबा इस्लाम जा कुछ मक़ासिद आहिनि, कुछ बुनियाद आहिनि, कुछ बुनियाद मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ करणु चाहियां थो पियो। हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा अज़ीज़ मुहतरम नौजवानो, जमियत तुलबा इस्लाम जा कुछ बुनियादी मक़सद आहिनि। पहिरियों मक़सद जमियत तुलबा इस्लाम जो इहो आहे कि असां अख़लाक़ी इल्मी तरबियत क़ाइमु कयूं, असां पंहिंजे अंदरि अख़लाक़ी इल्मी तरबियत क़ाइमु कयूं, असां अख़लाक़ वारा थी वञूं, वॾे सां कीअं ॻाल्हाइबो आहे, नंढे सां कीअं पेश अचिबो आहे। सो इहो जमियत तुलबा इस्लाम जी पहिरीं मक़सदु आहे। ऐं पंहिंजे इल्म सां मुहबत कयूं, छो त इल्मु उहा नेमत आहे जंहिंसां माण्हू पंहिंजी शख़्सियत खे संवारींदो आहे। इल्मु उहा नेमत आहे जो माण्हू वॾे मंज़िल मक़ाम ताईं पहुचंदो आहे इल्म सां। सो जमियत तुलबा इस्लाम जी पहिरीं मक़सद इहा आहे। ऐं ॿिए नंबर ते जमियत तुलबा इस्लाम जी इहा मक़सद आहे कि असां तालीमी इदारनि जे अंदरि इस्लामी निज़ाम क़ाइमु करण जे लाइ जिद्दोजहद जारी रखूं। सो इहो ई जमियत तुलबा इस्लाम जी ख़िदमतूं आहिनि। ऐं इहे न आहे कि जमियत तुलबा इस्लाम सिर्फ़ तालीमी इदारनि जे अंदरि उन इल्मी मैदान ते सिर्फ़ जिद्दोजहद करे रही आहे। यादि रखी छॾियो मुंहिंजा नौजवानो, जमियत तुलबा इस्लाम इल्मी मक़सदनि जे अंदरि, तालीमी इदारनि जे अंदरि जिद्दोजहद करण सां गॾोगॾु तालीमी हक़नि ते बि सिफ़ अव्वल ते आहे। सो ही मामूली तंज़ीम कोन्हे। ऐं टे नंबर ते जमियत तुलबा इस्लाम जी इहो मक़सद आहे कि असां नौजवाननि जे अंदरि इस्लामी शऊर पैदा कयूं, कि असां में इस्लाम अची वञे। असांजी लिबास हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिबास हुजे, असांजो उथणु हुज़ूर जे तरीक़े ते हुजे, असांजो वेहणु हुज़ूर जे तरीक़े ते हुजे, दीन इस्लाम जे तरीक़े ते हुजे। ऐं ॿियो जमियत तुलबा इस्लाम जो इहो मक़सदु आहे कि असां तालीमी हक़नि बाबति मैदान ते अचूं, असां तालीम जे लाइ अॻिते अचूं। ऐं जमियत तुलबा इस्लाम जी इहो बि मक़सदु आहे कि असां जेको आहे मग़रिबी सक़ाफ़ती यलगार खां बचा जे लाइ जिद्दोजहद जारी रखूं, इन पंहिंजी जिद्दोजहद खे ख़तमु न कयूं। सो अल्लाह पाक चल तव्हां असांखे हिन जमियत तुलबा इस्लाम तंज़ीम सां वाबिस्ता रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इख़लास सां कमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां ख़ुशि नसीब आहियूं कि तव्हां असां हिकु सुठी सोच जे लाइ गॾु थिया आहियूं, दीन जे लाइ गॾु थिया आहियूं, कि तव्हां असां पंहिंजे अंदरि हिकु जेको आहे इस्लामी शऊर पैदा कयूं, कि तव्हां असां जहालत खां बची वञूं। इहो ई जमियत तुलबा इस्लाम जो मक़सदु आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक शल तव्हां असांखे हिन जमियत तुलबा इस्लाम तंज़ीम सां क़यामत तक रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इख़लास सां कमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकी मूं ॻाल्हायो अल्लाह पाक पंहिंजे बारगाह में मक़बूल मंज़ूर फ़रमाए।